अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आहियां मंजर अजीज। सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। मुल्क में हाणे जंहिं बि दीन ऐं हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले ते कंहिं ते ज़ुल्म कयो उनखे बख़्श न कयो वेंदो। इस्लामाबाद में वज़ीर आज़म इमरान खान पिरांथा कुमारा जी याद में थियल तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो आहे त सियालकोट वाक़ियो अफ़सोसनाक ऐं शर्मनाक आहे। मलिक अदनान जी बहादुरी ऐं जुरत ते खेनि फ़ख़ुर आहे। हिकु बाइख़लाक़ शख़्स पूरी फ़ौज हूंदो आहे। इंसाननि जे माशरे में इंसाफ़ थींदो आहे। जानवरनि जे माशरे में कमज़ोर जी का बि अहमियत न हूंदी। रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसान खे सदाई अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। सियालकोट साने जी मुज़म्मत जवाबदारनि जो ट्रायल जल्द शुरू करण जो फ़ैसिलो। जनवरी 2022 में राशन प्रोग्राम शुरू करण जो ऐलान। पेट्रोलियम डीलर जो मार्जन ₹1.99 वधाइण जी मंज़ूरी। अफ़गान शहरियुनि खे पाकिस्तान मां ॿियनि मुल्कनि ॾांहुं हवाई सफ़र जी इजाज़त ॾिनी वई। काबीना इजलास में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। काबीना इजलास बाबति मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे सुध समाज वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त मुख़ालिफ़ धुर ईवीएम खे चेक करणु चाहे थी त भले करे। इलेक्शन कमीशन खे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाबति पूरी तसल्ली करणु घुर्जे ऐं उनखे सम्झणु घुर्जे। ईवीएम जो मक़सदु आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराइणु आहे। ओवरसीज़ पाकिस्तानियुनि बाबति मुहिम नून लीग ऐं पीपल्स पार्टी जी मुहिम सियासी ख़ुदकशी आहे। फवाद चौधरी चयो आहे त हर शइ ते सब्सिडी नथी ॾेई सघिजे। जिन शयुनि ते ज़रूरी आहे उहे सब्सिडाइज़ कयूं वयूं आहिनि। फैसलाबाद में कागर मेड़ींदड़ चइनि औरतुनि ते मछरियल माण्हू जो तशद्दुद बेलिबास करे वीडियो बि ठाहियूं वयूं। मिलत टाउन जे इलाइक़े में पन्ना मेड़ींदड़ 4 औरतूं पाणी पीअण लाइ इलेक्ट्रॉनिक स्टोर में दाख़िल थियूं। स्टोर मालिक ऐं संदनि मुलाज़िमनि चोरी जे इल्ज़ाम में खेनि क़ैद करे तशद्दुद जो निशानो बणायो। माण्हू पहुचण ते बाज़ार में तमाशो लॻी औरतुनि खे बेलिबास करे तलाशी वरिती वई। जवाबदार औरतुनि जूं वीडियोज़ ठाहींदा रहिया। स्टोर मालिक ऐं संदसि 3 मुलाज़िमनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। 12 ॼणनि ख़िलाफ़ केस था। गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जज इस्लामाबाद हाई कोर्ट जी तौहीन अदालत वारे नोटिस ते लिखत में जवाब दाख़िल कराए छॾियो। राणा शमीम जो चवणु आहे त हल्फ़ी बयान पब्लिक न करण सबबि संदसि ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई नथी थी सघे। हू पंहिंजे हल्फ़ी बयान ते क़ाइम ऐं साकिब निसार ख़िलाफ़ बीहण लाइ तयारु आहे। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क ॾिना त जजनि ताईं कंहिं खे बि पहुच नथी मिली सघे। अवां जजनि ख़िलाफ़ इंक्वायरी पिया चाहियो। अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार ख़िलाफ़ बयान ॾींदड़ गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जज राणा शमीम जा अहज वधी विया। एडवोकेट जनरल जो चीफ कमिश्नर इस्लामाबाद खे ख़त। राणा शमीम जो नालो ECL में विझण जी दरख़्वास्त। राणा शमीम ख़िलाफ़ तौहीन अदालत जो केस हली रहियो आहे। खेसि ॿाहिरि वञण खां रोकियो वञे। सिंध सरकार ऐं वर्ल्ड बैंक विच में पाणी जी फरहमी बाबति मुआहिदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त आलमी बैंक जी ग्रुप IFC जे सहकार सां ख़ानगी कंपनी ज़रिए मंसूबो तयारु कयो वेंदो। रोज़ानो 65 मिलियन गैलन पाणी कीजर खां कराची खे मुहैया कयो वेंदो। मंसूबे सां वाटर बोर्ड जे 100 MGD केनाल जी बहाली थींदी ऐं कंहिं हद ताईं कराची जो पाणी वारो मसइलो बि हल थी वेंदो। नेब चेयरमैन जावेद इकबाल पब्लिक अकाउंट्स कमेटी आॾो पेश। PAC चेयरमैन राणा तनवीर नेब चेयरमैन सां मुखातिब थींदे चयो त अवां हाज़िर थियण में ॾाढी देरि लॻाए छॾी। अवां नेब जो मौक़िफ़ मीडिया खे ॿुधायो त पर पब्लिक अकाउंट्स कमेटी आॾो पेश नथा थियो। नेब चेयरमैन वञाणो त हू मुग़ल बादशाह नाहे। PAC आॾो छो पेश नथो थी सघे। PAC पारां करप्शन केसनि जी तफ़सील लाइ ख़ासि इजलास घुराइण जो फ़ैसिलो।
अदालत का मथाऊ कतल कुरान सुन्नत ऐं पाकिस्तानी आइन के खिलाफ है। सियालकोट सानियो मुल्क ले बदनामी जो कारण बनो। आलिमन सगोरन जी इस्लामाबाद में श्रीलंकन हाई कमिश्नर से मुलाकात। मुफ्ती तकी ओस्मानी हामिद सईद काजमी मौलाना अब्बुल खैर आजाद आई बेन आलिमन जी मुज़म्मत। मक़तूल प्रांता कुमारा जी पोइरन जी माली मदद करण जी अपील। श्रीलंकन हाई कमिश्नर जो चवणा है अड़ो वाक़ियो दुनिया में किथे न थियण घुर्जे हा। हिंद सिंध के मशहूर शदाई दरबार हयात किताबी के बानी संत शोदाराम जी 313 जन्म उत्साह जो मेलो जारी। शुदानी दरबार मेले जू तकरीबू 3 ॾींहं भी जारी। हज़ारन की तादाद में अकीदतमंद पहुतल। भारत का आयल जथो शदानी दरबार के गादी सर यक्षत लाल की अगवानी में हयात किताबी में तरसल। भारतीय जथो 3 ॾींहं मेले में रहण बाद सुभाणे बेन मुख्तलिफ मंदिरन की यात्रा कंदो। सिंध के महान रागी मास्टर चंदर जी 114 सालगिरह ठारूशा में चंदर कमेटी तरफा चंदर के जन्म भूमि ठारूशा में तकरीब सालगिरह जो केक काटे वो। मशहूर रागी कुद्दूस सोलंकी बेन सिंध के महान रागी मास्टर चंदर जा गीत गाए संदस खेस भेटा। और आसमां इनके सिवा जाना कहाँ बढ़ती रहे ये रोशनी जलता रहे ये कारवां पाकिस्तान जा पाकिस्तान। इलाही तेरी चौखट पर भिखारी बन के आया हूँ। सरापा फ़क्र हूँ इज्जो नदामत साथ लाया हूँ। इलाही तेरी चौखट पर भिखारी बन के आया हूँ। आई नाम्यारे मौसीकार नात खान आई मुबलिग जुनेद जमशेद जे विछोड़े के 5 वरह मुकम्मल। 2004 में मौसीकी छड़े नात खानी शुरू कलर जुनेद जमशेद 7 दिसंबर 2016 ते जहाज हादसे में शहीद थी वो हो। संदस गायल नातू तोड़े गाना अज भी मैदान में मक़बूल।